डस्ट सिस्टम हो चुको आयो आहे एॾो उबर सदर जो इलाइक़ो वाला अब आराम था थोड़ा हाकिम गुल चाल वाला खैरियत आहे ये शिकारपुर में ॾिसो था सडनली हिते ये डस्ट सिस्टम आयो ये पोजीशन थी आहे ये ॾिसो सिंध जो पेरिस शिकारपुर डाकण हेॾां भॻी पई आहे एंट्री बंद आहे हितां केबिन ठहियल आहे हितां सभा ये हालत आहे डाकणी बंद लगी पई आहे सभा हाँ ये शिकारपुर जी स्टेशन में हालत ॾिसो शहर सभा हिते तरक्की ते लॻो पियो आहे हितां ही साल थिया आहिनि इहे डाकण बंदि आहे इहो रेलवे वारनि जो कमु आहे हाणे बीठोमि त मां चयुमि थोरो दीदार कराए जॻह ही पुराणा स्ट्रक्चर्स बीठा आहिनि अञा गंद ॾिसो पाकिस्तान जो वॾे में वॾो कचिरो जेको आहे रेलवे जे स्टेशन्स ते हूंदो आहे या हुनजे रेलिंग सां अलॉन्ग द रेलिंग ही बहरहाल सदर जो इलाइक़ो मां चयुमि त वरी थोरो आयुसि हिन पासे ते त मां चयुमि दीदार कराए थोरो सदर अथव फिरी अचूं वरी माण्हू वेठा आहिनि होटलिंग मिड़ई वीचारा कनि था गर्मी हुई ॾाढी अॼु रेलवे जी मालकी सफ़ा कोन्हे का मां चयुमि त वीडियो कजे पर वीडियो खां बहितर हो त इलाही ॾींहंनि खां पोइ दिलि चयो त लाइव थिजे ॾिसो ही होॾां ॾेखारी हूअं त केबिन हुई जेको आहे अहिड़ी त वण रखी बाक़ाइदा बंदि करे छॾियो अथऊं मेहरबानी मेहरबानी साईं जहांज़ेब ख़ान थैंक यू काशिफ सिद्दीकी हाँ बस जर्नी गाड़ी थोड़ी लेट आहे लॻे थो त मां चयुमि त हितां वेही थोरो चांहि पाणी थोड़ी नोश कजे पोइ हिते सडनली हिन पासे खां डस्ट स्टॉर्म आयो हे धूड़िया मिटी लॻी पई आहे सॼो गंद आहे सो इन जे करे वेही रहियुसि मां चयो मिड़ई दोस्तनि खे थोरो दीदार कराइजे असांजी शिकारपुर आहे सुहिणी शिकारपुर उही मालकी न आहे तॾहिं त इहा हालत सिंध जी हालत तव्हांखे अहिड़ी मिलंदी पोइ शहर जिते वॾियूं आबादियूं थियूं आहिनि हा थैंक यू काशिफ महिरबानी महिरबानी हा अदा ही शिकारपुर आहे प्रकाश साहब शिकारपुर जी हालत आहे सिंध जो पेरिस अंग्रेज़नि जे दौर खां अॻु अंग्रेज़नि जे दौर में ही शाही शहर रहियो मेरी बचपन की यादें केरु आयूं काॾे हा साईं काशिफ साहब खज़ानो ॾिसो था न मां चयो मिड़ई तव्हांखे थोरो दीदार करायां
थोरो वॉक बि थी वञे। शहर जो थोरो चढ़ो ख़ूबसूरत न आहे असांजो शहर, पर बदसूरतियूं बि आहिनि ऐं अफ़ाल बि नज़र ईंदा तव्हांखे इदारनि जा, त उन्हनि छा कयो आहे, कहिड़ो फाड़ो मारियो अथऊं। मशकूर साहब, थैंक यू। शमसू ब्रो, थैंक्स फॉर वॉचिंग। सो मां चवंदो मिड़ई थोरो यारनि खे नज़ारो कराइजे। हूअं बि वॾे टाइम खां लाइव न थियो आहियां, पर हाणे जेके इशूज़ अॻियां अचनि था, प्रॉब्लम्स अचनि था, ऐं दिलि चवे थी त हाणे थिजे लाइव वरी। सो एनीवे, बहरहाल ही जेको बि हिसो नज़र अचे त हीअ रेलवे शिकारपुर जी स्टेशन आहे। तक़रीबन मां सम्झां थो 1881 82 इहो ई दौरु आहे हिन जो बुनियादु। 90 ताईं छिके चोसि डेवलप थियो। सो 1877 जी जेका आहे न हिकिड़ी लोड्रा जी जेका पुल आहे उहा 1877 जी आहे। सो हेॾां हिकिड़ी ॿी हेॾां पुल आहे सिंधवाड़ ते, उहा 1881 आहे। ऐं हिन स्टेशन ते कोई बि अहिड़ो प्लेक या स्टोन नज़र नथो अचे। शिकारपुर जेको लिखियलु हूंदो आहे, पाणी जूं टैंक्स आहिनि परियां। सो एनीवे, ही हिकिड़ो झट जे लाइ मां चवंदो यारनि खे थोरो ॾेखारिजे। 7:20 थिया आहिनि, अॼु पहिरीं मुहर्रम आहे। सो लखीदर जो इलाइक़ो कंजेस्टेड ऑलरेडी, आबादी वधी वई आहे। बसि हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि तव्हांजी इंतिज़ामिया खे, तव्हांजे म्यूनिसिपल जे चेयरमैन खे, त इहो जेको न रुगो उन्हनि खे पर सिविलियंस जेके आहिनि, असांजी जेका सिविल सोसाइटी आहे, उहा बि इन शइ जो ख़्यालु करे त इन इलाइक़े खे थोरो कंजेस्शन खां बचाइजे, जीअं ट्रैफ़िक जो स्ट्रेस हिते न वधे। ऐं ॿियो, हिते हेरिटेज असांजो 1935 जो ठहियलु बजाज टावर आहे। सो उन ते जेके बि शयूं लॻायूं वञनि थियूं, बैनर या ॿिया या नारा या कुझु बि, सो इन हेरिटेज सां न करनि। बाक़ी हाणे पासे खां माण्हू थिए थो, ख़ैर सां ईद उल फित्र थी वई, ईद उल अज़हा थी वई, हाणे मुहर्रम आहे ऐं मथां मीलादुन नबी आहे। इहो थी वञे, जेतिरो कयो आहे सभिनी दोस्तनि, सभिनी जो हक़ु आहे शहर ते, पर अॻिते इहा कोशिशि करनि या अहिड़ो को इंतिज़ाम थियणु खपे त हेरिटेज खे बैनर्स खां पाक कयो वञे। ऐं हेरिटेज ते इहे शयूं माना सूट नथियूं कनि। टू बी ऑनेस्ट इहा ॻाल्हि आहे। सो एनीवे, पर हाणे हिते रुगो असां चई सघूं था, अर्ज़ु करे सघूं था, ऐं उमेदु इहा आहे त इहे अर्ज़ असांजा आगामंदा। वक़्तु थोरो लॻे थो शयुनि में, पर शयूं बहितर थियनि थियूं। सो हिन इलाइक़े में हाणे मुहर्रम जे करे तमामु घणी रश थींदी। जी 10 ॾींहं असांजे लाइ मुक़दस बि आहिनि, ऐं हिकिड़ो फिलासफ़ी आहे हुनजी क़ुर्बानीअ जी। ऐं तंहिं करे पूरी दुनिया उन जेको रवैयो आहे, उन रवैये ते हिकिड़ो एहतजाज आहे इहो, ऐं हिकिड़ो अक़ीदो बि आहे, ताज़ीम बि आहे। सो इन जे करे असां वटि ॾाढो पाकिस्तान खां अॻु बि हिते अहिड़ा ॾिण तमामु गॾिजी करे मल्हाईंदा हुया। शिकारपुर जा माण्हू, पूरी सिंध जा माण्हू, बल्कि जॾहिं विरहाङो थियो त हू राम जेठमलानी साहिबु तमामु घणो ॻाल्हायो आहे पंहिंजे इंटरव्यूज़ में, पंहिंजे रिटन मटीरियल में, त भई हिते सहप जेका आहे को एग्ज़िस्टेंस तमामु घणो हुयो, रवादारी। माना जॾहिं ईद ईंदी हुई त हिंदू पहिरां मुस्लमान जा कपिड़ा ठाराईंदा हुआ त ईद ई, ऐं अहिड़े तरीक़े सां जॾहिं होलियूं थींदियूं, ॿिया थींदा हुया, त मुस्लमान बि ईअं ई तयारियूं कंदा। एॾी हिते रवादारी रही आहे। ऐं राम जेठमलानी इहो बि चयो त जॾहिं विरहाङो थियो त एॾो मैसेकर न थियो हुयो, बसि हिकिड़ो अजीब क़िस्म जो फियर हुयो। हुन फियर में माण्हू विया, ॿियो ट्रस्ट करे विया त असां वापसि ईंदासीं। ऐं पोइ उहे क्लेमनि में जेके जायूं वयूं, हिते जेके जायूं क्लेम्स में वयूं आहिनि, उहे हैरान कंदड़ आहिनि। उनजी मालिकी न थी, उहो ज़बरदस्त क़िस्म जो हेरिटेज हुयो। सो बहरहाल उहो असांजो आहिस्ते आहिस्ते बर्बादु थींदो पियो वञे। सो बहरहाल ही चयमि त दोस्तनि खे नज़ारो करायां। सो अज़ान अची रहिया आहिनि मग़रिब जा, पंहिंजो ख़्यालु रखिजो, ठीकु आहे। वरी पोइ मिलंदासीं किथे न किथे,
इहो शिकारपुर जो जेको असांजो प्लेटफॉर्म आहे माए शिकारपुर जो, सो उन ते ई गॾिबासीं। सो बहरहाल मुंहिंजी दिलि चयो त मां चयुमि दोस्तनि खे सभिनि खे ॾेखारियां। पंहिंजो ख़्यालु रखिजो सभु दोस्त।